बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तो अॼु असां हिन वीडियो में परसेंटेज जे बारे में ॻाल्हि कंदासीं त उहा छा हूंदी आहे ऐं असां उन जा प्रॉब्लम कीअं सॉल्व करे सघूं था ऐं उन्हनि खे सॉल्व करण जो ईज़ी तरीक़ो कहिड़ो आहे। त सभ खां पहिरीं अगरि असां सिंपल डेफिनेशन जी ॻाल्हि कयूं त परसेंटेज रेट आहे, नंबर आहे, अमाउंट आहे। इन ईच 100 जो मतिलबु आहे त हर हिकु 100 मां रेट कढंदासीं, नंबर कढंदासीं, अमाउंट कढंदासीं। इनखे सम्झण जे लाइ असां ग्राफ जी मदद वठी सघूं था। त फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो ग्राफ आहे जंहिंमें 100 स्क्वायर्स आहिनि, उन मां अगरि 70 स्क्वायर फिल आहिनि, भरियल आहिनि, त असां उनखे कीअं ज़ाहिर कंदासीं? त उहो असांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे रेट आहे, नंबर आहे, अमाउंट आहे 100 मां, त असां उनखे चवंदासीं त हीअ 70% फिल आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त हर हिकु 100 मां असां ॾिसंदासीं त जेका असांखे रिक्वायर आहे शइ उहा केतिरो रेट रखे थी, नंबर रखे थी, अमाउंट रखे थी, त उनखे असां परसेंट में शो कंदासीं। मैथमेटिकली अगरि असां ॾिसूं त परसेंट जेको आहे सो पार्ट हूंदो आहे होल जो। सॼी का शइ आहे उनजो कुझु हिसो हूंदो आहे। एक्सप्रेशन जी ॻाल्हि कयूं त पार्ट खे असां न्यूमरेटर मतिलबु अंश में ऐं होल खे असां डिनोमिनेटर मतिलबु छेद में लिखंदा आहियूं। जीअं पोयां ॾिसी आयासीं त 70 पार्ट ऐं 100 जेके हुआ उहे सभु स्क्वायर्स हुआ। त 70 खे असां न्यूमरेटर में, 100 खे असां डिनोमिनेटर में रखियो आहे। अगरि असां परसेंटेज प्रॉब्लम्स जी ॻाल्हि कयूं त कुझु प्रॉब्लम्स इहे हूंदियूं आहिनि, सिंपल हूंदियूं आहिनि, असां सॉल्व करे वेंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल 70% कढणो आहे 200 जो, सिंपल कढी वेंदासीं। 0 खे 0 सां कट कंदासीं, 70 × 2 ऐं असां वटि आंसर अची वेंदो 140 140। पर अगरि असांखे ईअं सिंपली न मिलियल हुजे त हिन जो बाबा परसेंट हीअ आहे, हीअ कढो, ऐं असांखे स्टेटमेंट्स मिलियल हुजनि त पोइ असां कीअं कंदासीं? फॉर एग्ज़ाम्पल असांखे स्टेटमेंट मिलियल आहे त फाइंड द पार्ट वॉट नंबर इज़ 54% ऑफ 34। हिते असां मुंझी पवंदासीं, छो त असांखे जेसीं एक्सप्रेशन न लिखणु ईंदी त असां सही इन जो आंसर नथा कढी सघूं। तंहिं करे असां हिन वीडियो में सिखंदासीं त आसानी सां असां एक्सप्रेशन कीअं था लिखी सघूं। सेकेंड क्वेश्चन जीअं त फाइंड द होल 4 इज़ 60% ऑफ वॉट नंबर। थर्ड टाइप जो क्वेश्चन आहे फाइंड द 18 इज़ वॉट परसेंट ऑफ 30। परसेंटेज फाइंड करण जे लाइ स्टेटमेंट खे जॾहिं असां एक्सप्रेशन में कन्वर्ट कंदा आहियूं त असांखे कुझु रूल्स ज़हन में रखणा पवंदा आहिनि जेके बिल्कुलु सिंपल आहिनि। अगरि स्टेटमेंट में लफ़्ज़ आहे परसेंट जो त उनखे डायरेक्टली डेसिमल में कयो जंहिं नंबर सां आहे, या उन नंबर सां 100 खे डिवाइड करे छॾियो। सेकेंड, अगरि इज़ लिखियल आहे त इक्वल ॾेई छॾियो। थर्ड, अगरि ऑफ लिखियल आहे त मल्टीप्लाई ॾेई छॾियो। अगरि अननोन आहे त उनखे एक्स या वरी को वेरिएबल। अननोन जो मतिलबु आहे त जेको नंबर तव्हांखे फाइंड करिणो आहे तव्हांखे स्टेटमेंट में मिलियल आहे। परसेंटेज जी प्रॉब्लम्स खे सॉल्व करण जे लाइ असांखे सभ खां पहिरीं उन्हनि रूल्स खे पंहिंजे साम्हूं रखिणो पवंदो ऐं असां उहो क्वेश्चन खणंदासीं त असांखे आसानी थिए प्रैक्टिस करण जे लाइ। पोइ वरी जॾहिं असां आदी थी वेंदासीं त पोइ असां पाण ई हिन खे सॉल्व करे सघूं था बिना रूल्स खे ॾिसे। त सभ खां पहिरीं आहे फाइंड द पार्ट वॉट नंबर इज़ 54% ऑफ 34। हाणे स्टार्ट असांखे छा करिणो आहे? वॉट नंबर खां। त हिते असां वॉट नंबर मतिलबु अननोन आहे, असांखे ख़बर न आहे, त लिखंदासीं एक्स। इज़ जी जॻह ते इक्वल, 54% जी जॻह ते 54/100 या उनजो डेसिमल बि लिखी सघूं था। अॻिते असां ॾिसूं था ऑफ जी जॻह ते मल्टीप्लाई ऐं 34 जी जॻह ते 34। हाणे असां 54 खे 100 सां डिवाइड जेको कयो आहे त उनखे असां डेसिमल में बि सिंपली लिखी सघूं था। कीअं लिखंदासीं? 0.54। ऐं इहो कीअं आयो? हिते पॉइंट आहे, असां उनखे जेकॾहिं हेठां वारो 100 ख़तमु करणु चाहियूं था असांखे मथां जेका पॉइंट आहे उहा 2 अदद पोइ हिते करणी पवंदी। त असांजो जेको हीउ फ्रैक्शन आहे डेसिमल में सिंपल कन्वर्ट थी वेंदो। उनखां पोइ असां मल्टीप्लाई 34 कंदासीं ऐं सिंपली मल्टीप्लिकेशन थींदी, कुझु कोन थींदो, असांखे नंबर मिली वेंदो 18.36 जेको नंबर आहे जेको असां फाइंड करणु चाहियूं था एक्स। हाणे इन क्वेश्चन जो मक़सदु इहो थियो त जेको 34 जो 54% 18.36 हूंदो आहे। सेकेंड क्वेश्चन आहे फाइंड द होल 4 इज़ 60% ऑफ वॉट नंबर। असांखे 4 खां स्टार्ट करिणो आहे। 4 इज़ इक्वल, इज़ जी जॻह ते इक्वल लिखंदासीं, 60% जी जॻह ते असां 60/100 लिखंदासीं, 60/100। ऑफ जी जॻह ते मल्टीप्लाई ऐं वॉट नंबर जी जॻह ते एक्स। हाणे असां सिंपली छा कंदासीं? एक्स खे असांखे अलॻि करिणो आहे, ॿियनि नंबर्स खे अलॻि करिणो आहे, त 100 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं। 100 पहिरीं तव्हां डिवाइड पियो करे त इक्वल जे ॿिए तरफ़ ईंदो त उहो मल्टीप्लाई कंदो 4 सां ऐं इक्वल्स टू 60 × x। हाणे असां 4 खे 100 सां मल्टीप्लाई कयो त 400 आंसर आयो
ऐं जेको x सां गॾु 60 हो 60 हो उहो असां ॿिए तरफ़ मोकिलियो त उहो डिवीजन में अची वियो। हिते असां वटि जेका फ्रैक्शन अची वई 400/60। असां हिकु हिकु ज़ीरो सभ खां पहिरीं कैंसिल कंदासीं त असां वटि अची वेंदो 40/6। उन खां पोइ असां 6 जो टेबल हणंदासीं, 6 ते 1 टाइम्स ऐं 40 ते 6.66 टाइम लॻंदो। त हाणे इहे असांजो सॉल्व थी वियो आहे। एक्स जी वैल्यू असांखे मिली वई त 6.66 आहे। हितां पुछे थो असांखां त 4 इज़ 60% ऑफ वॉट नंबर। त 4 जेको आहे सो उहो 60% आहे कहिड़े नंबर जो, त उहो 6.66 नंबर जो 60% आहे। इहो असां इज़ीली फाइंड करे छॾियो। थर्ड प्रॉब्लम आहे फाइंड द 18 इज़ वॉट परसेंट ऑफ 36। हाणे हिते असांखे परसेंटेज फाइंड करणी आहे। हिते पहिरीं असां नंबर पिया फाइंड कयूं, हाणे असां परसेंटेज फाइंड कंदासीं, सैकड़ो फाइंड कंदासीं। त उन लाइ सिंपली सभ खां पहिरीं 18 लिखंदासीं, इस जी जॻह ते इक्वल वाट परसेंट जी जॻह ते असां x/100 लिखंदासीं, छो त वाट अननोन आहे कहिड़ो परसेंट हो, ऐं परसेंट जी जॻह ते त हूअं ई असां डिवाइड 100 कंदा आहियूं, ऐं ऑफ जी जॻह ते मल्टीप्लाई ऐं 36 जी जॻह ते 36। हाणे सिंपली जेको x जे हेठां 100 आहे उनखे 18 सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं 36 खे ॿिए तरफ़ वञी 18 सां डिवाइड कंदासीं त x जेको आहे सो अकेलो थी वेंदो। हाणे असां इनखे सॉल्व कंदासीं। 18/36 0.5 जे इक्वल हूंदो आहे या 1/2 जे इक्वल हूंदो आहे, जंहिंखे असां मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त असांजो आंसर अची वेंदो 50। ऐं हिते पुछियो वियो आहे असांखां परसेंटेज, त असां हिते ॾींदासीं 50%। टिनिनि क़िस्म जा प्रॉब्लम सॉल्व करे सघूं था इज़ीली। बसि असांखे स्टेटमेंट खे एक्सप्रेशन में कन्वर्ट करिणो आहे ऐं उन जा बि रूल्स तमामु ईज़ी आहिनि। हाणे तव्हांजे प्रैक्टिस जे लाइ कुझु प्रॉब्लम्स आहिनि, सिमिलर प्रॉब्लम्स आहिनि, त उनमें सिर्फ़ु वैल्यूज़ चेंज आहिनि, त उन्हनि खे तव्हां प्रैक्टिस कयो ऐं कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो उन्हनि जा आंसर्स। पहिरियों आहे फाइंड द पार्ट वॉट नंबर इज़ 50% ऑफ 34। उहो कहिड़ो नंबर आहे जेको 34 जो 50% आहे। फाइंड द होल 8 इज़ 60% ऑफ वॉट नंबर। असांखे उहो होल फाइंड करिणो आहे जंहिंमें 8 60% आहे कहिड़े नंबर जो। 20 इज़ वॉट परसेंट ऑफ 28। 20 केतिरा परसेंट आहे 28 जो। हाणे ही टई क़िस्म जा जेके प्रॉब्लम आहिनि उहे तव्हांखे सॉल्व करणा ऐं प्रैक्टिस कंदो, रूल्स खे साम्हूं रखंदे त इज़ीली ही सॉल्व थी वेंदा। थैंक यू वेरी मच।